नाज़रीन, वज़ीर अज़म स्टैटिक इदारनि खे छॾे बाक़ी समूरनि इदारनि जी निजकारी जो ऐलान करे छॾियो आहे। वज़ीर अज़म जी सदारत हेठि निजकारी वारी वज़ारत ऐं निजकारी कमीशन जो अहम इजलास थियो। इजलास में निजकारी प्रोग्राम 2024-2029 जो रोडमैप पेश कयो वियो। वज़ीर अज़म इजलास खे ख़िताब कंदे चयो त इदारा नफ़े वारा हुजनि या खसारे वारा, समूरनि हुकूमती इदारनि खे निजकारी कई वञे। वज़ीर अज़म समूरनि वफ़ाक़ी वज़ारतुनि खे ज़रूरी कार्रवाई ऐं निजकारी कमीशन सां सहकार जी हिदायत करे छॾी। वज़ीर अज़म चयो त निजकारी सां टैक्स अदा कंदड़ शहरियुनि जी बचत थींदी। हुकूमत जो कमु कारोबार करणु न पर कारोबार ऐं सीड़पकारी लाइ मुनासिब माहौल ऐं सहूलियतुनि जी फ़राहमी यक़ीनी बणाइणु आहे। हिन चयो त निजकारी जे पैसनि मां ख़िदमतुनि जे फ़राहमी जो मयार बहितर बणाइण में मदद मिलंदी। निजकारी अमल में शफ़ाफ़ियत खे तरजीह ॾिनी वेंदी।